नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो JTN न्यूज़। आऊं आहियां जावेद उस्मान बिजरानी। ख़बर आहे غوثپور मां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिब غوثپور लॻो मेन इंडस हाईवे तंगवानी लिंक रोड वारे इलाइक़े ज़ोरशाह भरिसां 10 खां वधीक अणॼातल हथियारबंदनि तंगवानी खां शहदाद को ट्रेनिंग ते वेंदड़ 15 खां वधीक पुलिस एहलकारनि खे हथियारनि जे ज़ोर ते रगमाल बणाए खाइनि लखें रुपया रोक रक़म मोबाइल फ़ोनूं ID कार्ड सरकारी वर्दियूं ऐं पिस्टल विफुर करे फ़रार थी विया। कश्मीर पुलिस के इतला मिलण बाद पुलिस की वरी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े जो घेरो करे घर घर तलाशी शुरू कर ॾिनी, पर ज़रियनि मूजिब हथियारबंद फ़रार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ मीडिया तरफ़ां वाक़े वारे हंधि पहुची फुर थियल एहलकारनि खां तफ़सील पुछण जी कोशिश कई वई त उन्हनि साफ़ इनकार कंदे ॿुधायो त SSP साहब नाराज़ थींदो। यादि रहे त ज़िले कश्मीर में अमन अमान जी बरतर सूरत सबबि आम शहरी त रोज़ लुटण लॻा, पर पुलिस एहलकार बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ غوثپور।